हिते अवां सभी अहम खबर शेयर करे रहिया आहियूं। पीटीआई तरफां अॼु खां जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। पहिरें मरहले में पीटीआई जा 200 कारकुन गिरफ़्तारियूं ॾींदा। पीटीआई जो वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चवे थो गिरफ़्तारियूं ॾियण जी शुरूआत अॼु लाहौर खां थींदी। खेसि लाहौर पुलिस गिरफ़्तार न कयो त मुल्तान पुलिस खे गिरफ़्तारी ॾींदुसि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पीटीआई तरफ़ां अॼु खां जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। पहिरें मरहले में पीटीआई जा 200 कारकुन गिरफ़्तारियूं ॾींदा। गिरफ़्तारियूं ॾियण जी शुरूआत अॼु लाहौर खां थींदी। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे। एक बार ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पीटीआई तरफ़ां अॼु खां जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। पहिरें मरहले में पीटीआई जा 200 कारकुन गिरफ़्तारी ॾींदा। गिरफ़्तारियूं ॾियण जी शुरूआत अॼु लाहौर खां थींदी। एक बार ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पीटीआई तरफ़ां अॼु खां जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो वियो आहे।